बानू चवंदा आहिनि त सियाणो कांव बिटंगो फासंदो आहे। मूंसां बि ईअं ई थियो। सालार तूं परेशान न थी। जेकॾहिं कांव बिटंगो फाथो आहे त उनखे छॾाइण लाइ कांवेली आज़ाद वेठी आहे। मां मज़लूमनि जो साथ ॾींदसि। छा तूं असांजे साथ ॾियण जो फ़ैसिलो कयो? अलाए छो सुल्तान, मां चाहींदे बि तुंहिंजी मुखालफ़त नथी करे सघां। सोडल मूंखे लीकन कढण जी ज़रूरत न आहे। मां कानूनी कमु करणु चाहियां थो। तूं सालार ख़ान ख़िलाफ़ केस दाख़िल कर। अदालत ॼाणे त मां ॼाणा। तूं मजबूर हूंदे असांखे चोगो ॾियण जे लाइ, ऐं असां करीब रेड कंदासीं तुंहिंजे बंगले ते। त छापो त तुंहिंजे घर ते बि लॻी सघे थो। शाम ताईं जेकॾहिं पैसा न पहुता न त तूं लाकब में बि पइजी सघीं थो। ज़हर तो छो कयो? मेहरूअ खे मारण लाइ। छा तूं मेरू खे ज़हर ॾेई मारींदी आहे? हा, कंहिं बि तरीक़े सां हे ज़हर मेहरूअ खे खाराइणो आहे। गोरनि खे खॾी न पूरो शिकार घुरिजे। नवाब साहब चए थो त मूंखे 1 करोड़ खपे। वैसे हुकुम कयो, इन सूबेदार सां गॾु सॼे थाणे खे बाहि में साड़े रख करे छॾियां। सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।